नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असी तव्हांखे सीतारोड में खबर ॾींदा हलूं त सीतारोड जे नौजवान साफ़ी जो इजलास सीनियर साफ़ी इम्तियाज अहमद ॿगهيو ऐं राजा चना जी सदारत में थी गुज़री है, जंहिंमें शहर में साफ़िन खे मज़बूत करण लाइ आइंदा जो लाइ अमल जोड़ियो वियो है। इन गॾिजाणी में खलील अनवर सोलंगी, मोहम्मद शरीफ जामरी, नियाज़ अहमद, आसिफ अली जामरी शिरकत कई। गॾिजाणी में साफ़िन जी गॾिजाणी ऐं बैठक लाइ शहरनि जे फाटक चौक वटि ऑफिस क़ाइमु थियण ते सभिनी साफ़िन ख़ुशी जो इज़हार कयो। गॾिजाणी में शहर जी ताज़ी सूरत हाल, साफ़िन के पेश ईंदड़ मसइलनि समेत ॿिनि केतिरनि ई मामलनि ते बहस थियो। सभिनी जी गॾियल राय सां तय थियो त नौजवान साफ़िन खे गॾु थियण लाइ साफ़िन जे हक़नि लाइ हिकु मज़बूत प्लेटफॉर्म जोड़ियो वेंदो, जंहिं लाइ सीनियर साफ़ी इम्तियाज अहमद ॿगهيو, राजा चना, खलील अनवर सोलंगी जी अॻुवाणी में 3 रुकनी वर्किंग कमेटी तश्कील ॾिनी वई है, जेके सभिनी मामलनि ते गौर वीचार बाद साफ़िन जी नई ऐं मज़बूत प्लेटफॉर्म लाइ पंहिंजो किरदार अदा करण बाद नए प्लेटफॉर्म जो जल्द ऐलान कंदा। गॾिजाणी में सभिनी साफ़िन एके ऐं ॿधी जो इज़हार पिण कयो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।